इकरा अनीस स्कूल के इंचार्ज माशूक उमरानी पारां चेलिहार में जश्न आज़ादी की खुशी में एक रंगारंगी प्रोग्राम मुनक़िद किया वियो, जंहिंमें चेलिहार की सियासी समाजी अदबी और तालीमी अॻवाननि सां गॾु सहाफ़िन, जिन में टाउन कमेटी जो आज़ाद चूंडजी आयल काउंसलर जगदीश रासाणी, काउंसलर मोहम्मद उर्स कुंभर, PTI ऐं समाजी अॻवान इम्तियाज़ नूर कुंभर, सहाफ़ी शंकर बागी, गाज़ी खान नोड़ियो, साजिद नोड़ियो, इंजीनियर शोरा साणी, डॉक्टर जयप्रकाश लालवाणी, राजेश ठांकाणी, अगुणे यूसी नाज़िम साईं, रेझूमल गर्ल्स हाई स्कूल के हेडमास्टर सिद्दीक दल समेत बेन केतरनी नाले वारिन शख्सियतुन शिरकत कई। प्रोग्राम में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां मुल्क की मोहब्बत में तकरीरूं, मुख़्तलिफ़ मिली नग़मनि ते रक़्स, टेबलोज़ वग़ैरह पेश करे दाद ऐं इनाम हासिल कया विया। परफॉर्मेंस पेश कंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे आम एवॉर्डनि सां गॾु सिल्वर ऐं गोल्ड मेडल एवॉर्ड ॾिना विया। उन सां गॾु स्कूल के टीचर्स के पिण सुठी कारकर्दगी ॾेखारण ते सर्टिफिकेट ॾिना विया। प्रोग्राम ते ॻाल्हाईंदे इंजीनियर जगदीश रासाणी, शुरासाणी, शंकर बागी, रेझूमल, मोहम्मद सिद्दीक दल, इम्तियाज़ नूर कुंभर ॻाल्हाईंदे चयो त जस लहे माशूक उमरानी ऐं हुन जे स्कूल जी टीम, जंहिं चेलिहार में अहिड़ो बहितरीन प्रोग्राम पेश करे चेलिहार वासियुनि जूं दिलियूं खटे वरितियूं आहिनि।